अकीदे से हो, ममलिकत का इससे कोई सरोकार नहीं। असां आज़ादी थियासी मंदिरन मस्जिदन गिरजान में वञण जे लाइ। असांखे त हिते पंहिंजे मज़हब जो नालो ई वठण कोन थो ॾिनो वञे। असांजे ॿारनि खे ॿियनि मज़हबनि जा बुनियाद सेखारिया वञनि था। असां जूं इबादत गाहूं ठाहियूं वञनि थियूं। जंहिं धरती जा असां मालिक हुयासीं, अॼु उते असां पाण महफ़ूज़ न आहियूं। हाँ बिल्कुल, पर अकीदे का उत्तम असां पैदावारी वसीला है। असां के पंहिंजो तेल, गैस, कोयलो, थोड़े सोन चांदी में कुछ न तो मिले। असां के पंहिंजी मालिकी पाण करणी हुई। छा तो थी असां ॾींहं ॾींहं कंदा आहियूं। पर उन खां पहिरियों मसइलो असांजो आहे। पैदावार खां वधीक सगारा बुनियाद क़ौमी वजूद जो आहे। असां त क़ौमी तौर ते स्टेट में रहिया आहियूं। असांखे आज़ादी सां ॻाल्हि करण जो हक़ न आहे। ॿियनि क़ौमुनि वारा असांजी शनाख़त करे रहिया आहिनि। असांजो मसइलो बुनियादी मसइलो आहे। तव्हांजे सभिनी मसइलनि जो हल जमहूरियत आहे ऐं सही माना में जमहूरियत सिर्फ़ु असांजी पार्टी ॾेई सघे। तव्हां असांजे पार्टी जे पोयां लॻंदव। असांजी सियासत पुराणी सियासत आहे। असांजी सियासत में पुराणा माण्हू गॾु आहिनि। असांजे पोयां लॻो असां तव्हांखे सही हक़ में ॾींदासीं। मस्जिदों में जाने के लिए और इबादत गाह में जाने के लिए एक ममलिकत का हिस्सा ममलिकत का मस्जिदों में जाने के लिए और इबादत गाह में जाने के लिए एक ममलिकत का हिस्सा ममलिकत का इससे कोई सरोकार नहीं। साथियों, असां पंहिंजो समूरो वक़्तु पाणी में ई वेंदा रहियासीं। असां इहो विसारे छॾियो त जेसीं ताईं असां सभु हिकु कोन थींदासीं, तेसीं ताईं हिकु हिकु थी करे वधंदासीं। हाणे पाण सभिनी खे हिकु थियणो पवंदो। अखिलत हक़नि जे लाइ पाण सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। हाँ बिल्कुल, हाणे असांखे पंहिंजी सकाफ़त, क़ौम, ॿोली ऐं जात खां प्यार मां सभु ॼाण थो त असांजी सियासत में जेसिताईं क़ौमी सुवाल न आहे, जेसिताईं औरत सुवाल न आहे ऐं जेसिताईं अक़ीदती सुवाल न आहे या उन में मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि न आहे, उहा सियासत ई न आहे। उहा जमहूरियत तो जाना पानी के जमहूरी के ताज हो जो सभी के ताज काम हो जने अंग्रेज के ताज हो जने मजदूर जो के ताज हो जने कोने पानी जे ताकत जुड़ली और सभी ताकत सरकारी दी जब जमहूरी के ताज हो तो सभी के ताज ना हो और ये पार्टी का पोषण स्पष्ट है और साथ में एनी करो मजदूर करे तो सेंटर करे तो वाला करे तो पंजाब